नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वाखाण अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहु जे लाइ जेको इबादत जो अकेलो हक़दार आहे। न हू कंहिंजो ॼणियल आहे, न संदसि का औलाद आहे, न ई संदसि को मट ऐं सानी आहे। लखें करोड़नि दुरूद सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी ऐं समूरनि नबियनि ऐं रसूलनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असाब सगुरनि ते। सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट जे समूरनि सामईन ऐं नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। आऊं जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी। नाज़रीन, अॼु 20 रमज़ानुल मुबारक जी सहरी जी बाबरकत घड़ियुनि में असां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। ऐं 20 रमज़ान मुबारक तारीख़ में हिकु वॾो ज़बरदस्त वाक़ियो समायल आहे। तोड़े जो तारीख़ुनि में इख़्तिलाफ़ हुजे थो, पर अक्सर जो कौल इहो ई आहे त इहो वाक़ियो जेको आहे इहो 20 रमज़ान शरीफ़ ते ई पेश आयो। तंहिंजे करे असां इन ॾींहं जो इंतिख़ाब कयो आहे फ़तह मक्का, इस्लाम जो उहो मार्को, उहा फ़तह जंहिं दुश्मनान इस्लाम जे दिलि ते हिकिड़ो वॾो दाॿो विधो ऐं इस्लाम जो जेको आदम अलैहिस्सलाम जंहिं काबे जो बुनियादु विधो हो, उहो काबो हिकु भेरो वरी मुसलमाननि जे हवाले थियो, जेको अल्लाह पाक जे करम सां ता क़यामत हींअर मुसलमाननि वटि ई रहंदो। उन ते पहिरें काबे वांगुरु कंहिं ॿियो काबिज़ न थियो आहे, न थी सघंदो इंशाअल्लाह तबारक व तआला। सो अॼु फ़तह मक्का बाबति असां गुफ़्तगू कंदासूं त इहो वाक़ियो कीअं आयो, इन जा पस मंज़र छा हुआ ऐं उन खां पोइ कहिड़ा हालात हुआ, मके जा अॻु में छा हो, बाद में छा थियो। इन जे बहितरीनु मौज़ू ते गुफ़्तगू करण जे लाइ असां सिंध जे हिकु मारूफ़ आलिम दीन, अवां जी ॼातल सुञातल शख़्सियत जंहिंजो ताल्लुक़ सिंध जे मथां ई उत्तरे इलाइक़े कंदकोट सां आहे, मुफ़्ती मुमताज़ अली भंगवार साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं, अवां जी महिरबानी, अवां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। असां अवांखे दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था पिया। ऐं अॼु असांखे जंहिं सना ख़ान जॉइन कयो आहे उनजो ताल्लुक़ बलोचिस्तान जे शहर डेरा बुगटी सां आहे। माशाअल्लाह, एॾो पंधु करे परे खां तशरीफ़ वठी अचनि था। असांजे प्रोग्राम में असांजी अवलीन तरजीह हूंदी आहे त पाकिस्तान जे कहिड़े बि हिसे सां ताल्लुक़ रखे, हू सिंधी ॻाल्हाए थो, सिंधी में नाज़ शरीफ़ पढ़े थो या सिंधी में ॻाल्हाए थो त आलिम दीन आहे, उहो असां वटि ईंदो, यानी आलिम हुजे ऐं सिंधी ॻाल्हाए। न त छो त असांजी ॿोली खां अलावा ॿियनि ॿोलियुनि में त खोड़ सारा चैनल आहिनि। सिंधी ॿोली खे अहमियत सिंध टीवी ॾिए थो माशाअल्लाह, ऐं इहा सिंध टीवी जो हिकिड़ो तुर इम्तियाज़ आहे। दुआ फ़रमायो त अल्लाह तबारक व तआला असांखे इन नेक मशन में कामयाबी अता फ़रमाए। असां डेरा बुगटी खां जंहिं सना ख़ान खे मदऊ कयो आहे, तशरीफ़ वठी आया आहिनि, बहितरीनु आवाज़ जा मालिक आहिनि मोहम्मद शरीफ़ बुगटी साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अवां जी महिरबानी, अवां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। इंशाअल्लाह अवां खां नाज़ शरीफ़ ॿुधंदासूं। नाज़रीन, असांजी रिवायत रही आहे त असां पंहिंजे प्रोग्राम जी बाज़ाब्ता शुरूआत अल्लाह तबारक व तआला उनजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वाखाण सां कंदा आहियूं। अचो त डेरा बुगटी खां कही आयल मोहतरम मोहम्मद शरीफ़ बुगटी साहब खां नाते रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधूं। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, सिकऊं था नबीअ जे अला, सिकऊं था नबीअ जे सहन जा दीवाना, सहन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, अल्लाह असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। नबीअ जे हरम में अजब जी चमक आ, अला नबीअ जे हरम में अजब जी चमक आ, उन्हीअ रोशनी ऐं अला उन्हीअ रोशनी ऐं चमक जा दीवाना, चमक जा दीवाना,
असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना सिखूं था नबीअ जे अल्लाह सिखूं था नबीअ जे सहन जा दीवाना सहन जा दीवाना असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना उते मौत ईंदो मुसाफ़िर त समझी अल्लाह उते मौत ईंदो मुसाफ़िर त समझी ॾींदा पाक कपिड़ो अल्लाह ॾींदा पाक कपिड़ो उन कफ़न जा दीवाना कफ़न जा दीवाना असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना अल्लाह असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना सिखूं था नबीअ जे अल्लाह सिखूं था नबीअ जे सहन जा दीवाना सहन जा दीवाना असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना इस्माइल चांडिया शुक्र आज आयो इस्माइल चांडिया शुक्र आज आयो मोहम्मद मिटे जी अला मोहम्मद मिटे जिन बचन जा दीवाना बचन जा दीवाना असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना सिखूं था नबीअ जे अल्लाह सिखूं था नबीअ जे सहन जा दीवाना सहन जा दीवाना असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बेशक सुठो आवाज़ मिठो आवाज़ अल्लाह तबारक व तआला जी नेमत आहे उन जी महिरबानी आहे जंहिंखे अता फ़रमाए यकीनन असां सां गॾु अव्हां बि ज़रूरु महज़ूज़ थिया हूंदा अव्हां खे मज़ो आयो हूंदो त रब चाहे त डेरा बुगटी में अहिड़ा हीरा पैदा करे अहिड़े आवाज़ सां नवाज़े बेशक हू क़ादिर आहे पंहिंजे महबूब अलैहिस्सलाम जे सदक़े में असां गुनाहगारनि खे खोड़ सारियूं नेमतुनि सां नवाज़ियो आहे असीं संदसि शुक्र अदा करियूं था अव्हां जी महिरबानी अल्लाह पाक अव्हां खे ख़ुशि रखे नाज़रीन अचो त मुफ़्ती साहिब सां अॼोके मौज़ू ते गुफ़्तगू जो आगाज़ करियूं मुफ़्ती साहिब फ़तह मक्का मको फ़तह त पोइ थियो जॾहिं त असां ॾिसूं था ह्यूमन बींग असां इंसान हुअण जे नाते जिते जनमु वठूं था जिते असांजो नंढपिणु गुज़रे थो जिन घिटियुनि सां असांजूं यादूं वाबस्ता हुजनि थियूं जिते नंढा ॿार उन नंढपिण जे हालात में छोकिरियूं छोकिरा गॾु खेॾणु उते घुमणु फिरणु उतां जी ॿोली उतां जी आब हवा उहो शहर इहो सभु कुझु छॾणु इहो सवलो न आहे हूंदो जॾहिं बि यादि अचे वेंदी आहे उन इलाइक़े जी उन घिटियुनि जी उन रस्तनि जी नंढपिण जी त माण्हू जूं अखियूं भरिजी ईंदियूं आहिनि दिलि नरम थी पवंदी आहे त पंहिंजो वतन पंहिंजो असांजी सिंध धरती आहे न यकीन कयो जॾहिं ॿियनि मुल्कनि में मुंहिंजो वञणु थियो पोइ हिकिड़ी जाइ ते मां हिकिड़े शख़्स खे टोपी ॾिठी सिंधी त मां डुकंदो वियो मुंहिंजी तरफ़ छो त उते मूंखे सिंधी टोपी न पई मिले उनखे वेझो वञी करे चयुमि भाऊ किथां जा आहियो मुंहिंजो माना टोपी ॾिसी बोलियुमि न उहो चयो की कंदे हो अड़े यार मां चयो हीअ त पंजाबी आहे वरी तुसीं पंजाबी हो चई टोपी साड़ी है नहीं साड़ी है मेरी है तुसी नहीं समझ रहे टोपी साड़ी है वरी वो चो तो नहीं मेरी है तुसी सही कहते हो
ये टोपी तोड़ी है मगर सकाफ़त साड़ी है, मैं सिंधी हाँ, मतलब उनका ॿुधाइण पियो चाहियां जी जी त टोपी पाती तो आहे सिंधी टोपी, पर मुंहिंजे वतन जी आहे, मूंखे ॾाढो वणे थी। मूंखे इहा ॻाल्हि मतिलबु मां इन जे करे कई त पंहिंजे वतन सां ॾाढी मोहबत आहे। बिल्कुलु बिल्कुलु त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन जा सहाबा प्यारा आका जेके महबूब साईं जनम वरितो त मके में वरितो, नंढपिणु उन मके जी घिटियुनि में गुज़रियो, उन शहर सां साईं जन जी केॾी उल्फत ऐं केॾो प्यारु हूंदो। जॾहिं छॾियो हूंदो त मके सां छा मुखातिब थी करे छॾियो हूंदो, थोरो इहो त ॿुधायो त आख़िर छा वजह हुई, मको छॾण ते मजबूर छो थिया? असीं तमामु बहितरीनु ॻाल्हि, वाक़ई जंहिं जॻह ते माण्हू रहंदो आहे, उनजी पैदाइश थींदी आहे, उन घिटियुनि में खेॾंदो आहे त अजीब उल्फत ऐं मोहबत उन जॻह सां थी वेंदी आहे। ईअं ई पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन जी विलादत मके मुकरमा थी, मके मुकरमा जे घिटियुनि में ई साईं जन वॾा थिया, खेॾियऊं, ऐं उन खां पोइ वरी मके मां ई तिजारत शुरू करे करे ऐं जेॾीमहिल वॾा थींदा विया त उतां जा ई माण्हू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कॾहिं सादिक़ व अमीन जो लक़ब ॾींदा हुआ, कॾहिं जुर्रत ऐं बहादुरी सां नवाज़ींदा हुआ, कॾहिं नरम इख़लाक़ नरम गो ऐं इंतिहाई शफ़ीक़ हुआ। उन्हनि ॻाल्हियुनि सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नवाज़ींदा हुआ, ॿियनि माण्हुनि में वेही करे पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ कंदा हुआ, साईं जन ॿारनि ते वधीक शफ़ीक़ हूंदा हुआ, शफ़क़त कंदा हुआ। ऐं इन मौक़े ते हलंदे हलंदे जंहिंमहिल न पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान नबूवत फरमायूं, पाण फरमायूं त अल्लाह हिकु आहे, मां अल्लाह उन रब्बुल इज़्ज़त जो नबी आहियां। ऐं उन खां पोइ जॾहिं मुसलमान पहिरियां जेको आहे त साईं जन वञी करे जंहिंमहिल इस्लाम जी दावत ॾींदा रहिया, माण्हू आहिस्ता आहिस्ता जंहिंमहिल अची करे इस्लाम में दाख़िल पिया थियनि, साईं जन जा अची करे ग़ुलाम पिया बणिजनि, इंतिहाई मोहबत सां साईं जन सां पिया मिलनि, पोइ उतां जा जेके कुफ़ार कुरैश हुया, कुफ़ार मक्का हुया, उन्हनि ॾिठो त मोमिन जेके मुसलमान थियनि था, अची करे साईं जन जी एतिरी पैरवी कनि था, एतिरी मोहबत ऐं अक़ीदत ऐं इश्क़ जो इज़हार कनि था, जंहिंमहिल जेके सिलसिलो ईअं रहियो त पोइ असांजी जेका वॾेरा आहे पा उहा ख़तमु थी वेंदी। उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता हिननि छा कयो, मुसलमाननि खे तकलीफ़ ॾियणु शुरू कयऊं, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह साईं जे हुकुम सां मुसलमाननि खे पहिरियां मदीने तरफ़ रवानो कयो। ऐं जंहिंमहिल हालात अहिड़ा थी विया त पोइ साईं जन खे बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तरफ़ां हुकुम थियो त तव्हां मके मुकरमा खे छॾे करे मदीने मुनव्वरा ॾांहुं वञो। इहो हुकुम थियण खां बाद में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं मके में रहिया, साईं जन जो नंढपणु उन जॻह ते गुज़रियो, उते खेॾिया, ऐं उतां जा माण्हू साईं जन सां वाबिस्ता हुया, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल, उथणु वेहणु ॻाल्हाइणु। ऐं उन खां अलावा जंहिंमहिल मके उन पंहिंजे शहर खे पंहिंजे वतन खे छॾण जी ॻाल्हि थी, तव्हांखे ख़बर आहे त हुब्बुल वतन मिनल ईमान, वतन जी मोहबत बि ईमान जो हिकिड़ो हिसो आहे। उन ईमान जे हिसे खे छॾणु इंतिहाई ॾुखी ॻाल्हि हूंदी आहे, पंहिंजे घर खे छॾण बि ॾुखी ॻाल्हि आहे, पंहिंजे वतन खे छॾणु, परी जॻह ते वञणु, उतां जा माण्हू ख़बर न आहे कहिड़े तरीक़े जा हुजनि, कहिड़े तरीक़े सां पेश अचनि, पर अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो हुकुम हो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंमहिल मके मुकरमा खे छॾे करे रवाना पिया थियनि त इंतिहाई ग़म वारे अंदाज़ में क़दम खणंदे खणंदे हलंदे 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 जंहिंमहिल मके मुकरमा जे घिटियुनि पिया वञनि त पोइ उतां जी कैफ़ियत ॿी हुई, पर हलंदे हलंदे जंहिंमहिल मके मुकरमा जे जंहिंमहिल पहाड़नि ते चढ़नि था, चढ़ण खां पोइ बिल्कुलु चढ़ी करे उन खां पोइ जंहिंमहिल पंहिंजे मके मुकरमा शहर ॾे ॾिसनि था त आवाज़ था ॾियनि हिकु दुआई लहजे में, ऐं हिकु जेको आहे त पंहिंजे ॾुखाईंदड़ अंदाज़ में फरमाइनि था त मक्का तोखे ख़बर न आहे त तोसां मुंहिंजी केतिरी मोहबत आहे, केतिरी अक़ीदत आहे, तूं नथो ॼाणे त मां तोखां वञणु न पियो चाहियां, पर तुंहिंजे हिन शहर में रहंदड़ माण्हुनि मूंखे मजबूर कयो आहे हिन जॻह तां वञण जे लाइ। जेकॾहिं इहे मजबूर न कनि हा त तोसां मुंहिंजी एतिरी मोहबत आहे त तोखां मां परे बि न वञा, तुंहिंजी घिटियुनि जी ख़ुशबू मूंखे महसूस थी थिए, तो में रहणु मूंखे इंतिहाई पसंदीदा आहे, तोखे ख़बर न आहे त तोसां मुंहिंजी केतिरी मोहबत आहे। पर वक़्तु इहो अची वियो आहे जो हितां जा रहाकू मूंखे उन्हनि मजबूर कयो आहे हिनखे छॾण जे लाइ, पर जेकॾहिं इहे मजबूर न कनि हा त मां मक्का तोखे न छॾियां हा। छाजे करे जो वतन जी मोहबत आहे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त जेकॾहिं ॿाहिरियों माण्हू को पंहिंजे शहर में ईंदो आहे, पंहिंजे वतन में पंहिंजे मुल्क पाकिस्तान में ईंदो आहे त छा कंदो आहे, अचण सां ई पहिरियों सजदो कंदो आहे। इहा छा, इहा मोहबत आहे, वतन जी मोहबत आहे। इन मोहबत जे करे तंहिंमहिल पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तॾहिं फरमायो त मक्का तोखे ख़बर न आहे मुंहिंजी तोसां केतिरी मोहबत आहे, ऐं जेकॾहिं तव्हां हितां जा रहाकू मूंखे मजबूर न कनि हा त मां हिन जॻह खे कॾहिं बि कोन छॾियां हा। त इहे पस मंज़र हुया कुफ़ार मक्का, कुफ़ार कुरैश जंहिंमहिल साईं जन खे जेको आहे त इंतिहाई मजबूर कयो, मुसलमाननि खे तकलीफ़ूं ॾियणु लॻा।
ऐं तकलीफ़ूं ॾेई करे मुसलमाननि खे घटि वधि ॻाल्हाइणु, उन्हनि जे माल मता खे ज़ब्त करणु, तरह तरह उन्हनि खे तकलीफ़ूं ॾियणु ऐं उन्हनि खे हर लिहाज़ सां उन्हनि जो बाइकाट करणु। पोइ अलाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां हुकुम थियो। पहिरियों साईं जन पंहिंजे सहाबा किराम खे मदीने मुनव्वरा ॾांहुं हिजरत करण जो हुकुम फरमायो ऐं उन खां पोइ जंहिं महिल हालात अहिड़ा थी विया त अलाह रब्बुल इज़्ज़त एतिरे ताईं जो नबी पाक अलैहिस्सलाम जी जान जा दुश्मन थी विया। आख़िरी त तॾहिं थियो जो उन्हनि हिकिड़ी रिथ रिथी त अॼु नबी पाक अलैहिस्सलाम ते कातिलाना हमलो अॼोकी राति में कातिलाना जो का त हमलो कंदासूं। ऐं उन खां पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं महिल निकिता त निकिरण खां बाद में पंहिंजे बिस्तरे मुबारक खे हज़रत अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम खे सुम्हारियो। हितां बहितरीनु तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, ईमान मज़बूत थी वञे। हज़रत अली मुर्तज़ा खे उन वाक़े खां बाद में साईं फरमायो त अमानतूं आहिनि, इहे वञी करे उन्हनि खे वापसि कजां। कमाल आहे साईं। जी बिल्कुलु। जेका क़ौम दुश्मन आहे जान जी, उहे ई अची करे जेका क़ौम उन जे पैरोकारनि जी दुश्मन आहे, जंहिं क़ौम उन जे पैरोकारनि जा बचा कुठा, जंहिं क़ौम उन जे पैरोकारनि जा वालिदैन कुठा, जंहिं क़ौम उन जे पैरोकारनि खे पाण खे मारियो, उन क़ौम जो अमानतूं वरी उन्हनि ताईं पहुचाइण कमाल दर्जे जो। फरमायूं त हज़रत अली मुर्तज़ा खे फरमायूं त राति मुंहिंजे बिस्तरे ते आरामी थी जां, सुबुह जो उथी करे जंहिं जंहिं जी अमानत आहे वरी उनखे ओड़े तरीक़े सां वरी वापसि कजां। उहा राति गुज़री। हज़रत अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम खे अची करे सहाबा किराम फरमाईंदा हुआ त काफ़िर मथां बीठा हा, अले ख़बर न आहे घणनि तादाद, सवनि जी तादाद में तव्हांजी जान जा दुश्मन हा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे हुकुम तां उतां रवाना थी विया। मुमकिन आहे त काफ़िर अंदरि अचण में कामयाबु थी वञनि हा, तव्हां ते हमलो कनि हा, तव्हांजी जान बि वञी सघे पई, तव्हांखे ख़ौफ़ न पियो थिए। हज़रत अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम फरमायो त मूंखे ख़बर आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान अल्लाह जो हुकुम हूंदो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तरफ़ां हुकुम हो त तव्हां हीअं चओ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे बिस्तरे पंहिंजे बिस्तरे ते मूंखे आरामी फरमायूं। मूंखे दिलि में यकीन थी पियो त कुझु बि थी सघे थो, पर अॼोकी राति मौत कोन ईंदी। छाजे करे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सुबुह जो उथी करे अमानतूं पहुचाईंदो। मूंखे यकीन हो त सुबुह जो वञी करे मां अमानतूं उन्हनि ताईं सुकून जी निंड मूंखे कोन आहे। दर ते कातिल बीठा हुजनि ऐं सुकून जी निंड। वाह मौला अली, इहो तव्हांजो ईमान, यकीन, पुख्तो कामिल यकीन। वक़्तु थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। मुफ्ती साहब, इहा ई गुफ़्तगू हितां ई इंशाअल्लाह जारी रखंदासूं। नाज़रीन, नंढड़ो कमर्शियल ब्रेक आहे, असां इजो था वापसि वरूं। अवां ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। ऐं अॼु फ़तह मक्का जे बाबति असांजो गुफ़्तगू हली रही आहे 20 रमज़ान मुबारक जे हवाले सां। अचो त मुफ्ती साहब सां जिते गुफ़्तगू छॾीसीं उतो शुरू कंदासूं। जी मुफ्ती साहब, मौला अली जे बाबति तव्हां फरमायो पिया त साईं जन फरमायो त मां सुकून जी निंड कई। बिल्कुलु। हज़रत अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम फरमायो त हूअं मूंखे ख़ौफ़ हूंदो त हूअं ख़ौफ़ हर मुसलमान खे बि दिलि में हूंदो त ख़बर न केॾी महिल मौत अची सघे। पर हज़रत अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम फरमाइनि त उहा हिकिड़ी राति हुई जेका मूं सुकून सां गुज़ारी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सुबुह जो उथी करे अमानतूं तव्हां उनखे वापसि कंदो ते ॻाल्हि ख़तमु थी। त सुबुह जो उथी करे अमानतूं उन्हनि खे वापसि कंदुमि। छाजे करे कुझु बि थी सघे थो, को काफ़िर अची करे, को बि कुफ़ार मक्का अची करे मूंखे का बि तकलीफ़ नथो पहुचाए सघे। उन खां पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं महिल अॻिते वधिया, दरवाज़े शरीफ़ मां जेका त निकिता त उहे जेके कुफ़ार कुरैश बीठा, साईं जन सूरत यासीन शरीफ़ पढ़ी करे मिटी ते दम करे उन्हनि जे मथां जेका उछलाई त उहे नाबीना थी विया, उनखे ॾिसण में कुझु बि कोन आयो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण साईं जन सुकून सां उन जॻह तां अॻिते रवाना थी विया। उन्हनि जी नज़रुनि जी आॾो उन्हनि जे साम्हूं निकिरी विया। उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो मौजिज़ो साईं जन सुकून सां गुज़री विया, हुननि खे ख़बर ई कोन पई। हालांकि उहे अलर्ट बीठा हा, हमले करण जी नीयत सां इरादे सां आया हुआ, पर पोइ बि उन जॻह तां आसानी सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻिते विया। जंहिं महिल साईं जन निकिरी विया, उन्हनि खे ख़बर पई त उन्हनि कुफ़ार कुरैश ऐलान कयो त नऊज़ बिल्लाह जेको बि पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गिरफ़्तार करे करे वठी ईंदा त उन लाइ इनाम रखियाऊं त 100 ॻाढ़े रंग जा उठ जेके इंतिहाई क़ीमती हुया, उहे उन्हनि खे इनाम बतौर इनाम लाइ ॾिनो वेंदो। त हिकु साहबी रसूल जेके साहबी बाद में थिया, सुराक़ा बिन मालिक जंहिंजो नालो, उन दिलि में सोचियो त जेकॾहिं मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इन शइ ते कामयाबु थी वञा, यानी गिरफ़्तार कयां, त इहो इनाम मूंखे मिलंदो। पाण पोएं रस्ते तां निकिता। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जंहिं महिल वेझो थिया गिरफ़्तारी जे इरादे सां, त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तरफ़ां हुकुम थियो। साईं जन जीअं पोइ ते ॾिठो त सुराक़ा बिन मालिक उहो पंहिंजे घोड़े समेत उन ज़मीन में घिरी विया। वरी
उतां साईंजनि खे उन्हनि अर्ज़ु कयो त साईं अल अमान मूंखे अमान खपे, मूंखे तव्हां माफ़ु कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माफ़ु फरमायूं, उन्हनि खे माफ़ु कयूं त वरी उहे ज़मीन मां निकिता। वरी ॿिए दफ़े वरी टे भेरे बि ईअं थियो। उन्हनि जे दिलि में इहा ॻाल्हि अची वई त हीउ को जेको आहे त हीउ जादू जेको आहे वग़ैरह का शइ न आहे, बल्कि हीउ अलाह रब्बुल इज़्ज़त जा नबी आहिनि, वाक़ई हीउ हिकु मौजज़ो आहे। त पोइ जंहिं महिल अमान घुरियऊं, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत सुराका बिन मालिक जे मथां रहमत फरमाए करे पाण फरमायूं त सुराका ॾे ख़बर उहो कहिड़ो मंज़र हूंदो जेके मां ॾिसां थो त किसरा जा कंगण, जेको किसरा बादशाह जेको सोना कंगण पाईंदो हो, उहे तुंहिंजे हथनि में ईंदा। त हज़रत सुराका बिन मालिक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे हीअ लिखी ॾियो, तव्हांजो मूं वटि हिकु सबूत हुजे त तव्हांजो फरमान इहो आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे लिखी ॾिनो त हिते हज़रत अली खे साईंजन फरमायो तव्हां सुबुह ते उथी करे अमानतूं ॾींदव। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु साईंजन जा हमनशीन हुया। होॾां हुकुम हो त हज़रत उमर फारूक जे दौर में जॾहिं इहो अमान लिखी ॾिनऊं न, हलंदे हलंदे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो दौरु गुज़रियो। हज़रत उमर फारूक जो जंहिं महिल दौरु आयो त किसरा जे उन इलाइक़े खे फ़तह कयऊं। हज़रत उमर फारूक जे हथनि में उहे कंगण आया। पाण फरमायूं ऐं न सुराका बिन मालिक, सुराका बिन हाणे ईरान, जी जी ईरान, इहो जेको आहे त ऐं न सुराका बिन मालिक, सुराका बिन मालिक किथे आहे? जंहिं महिल पाण अॻिते वधिया, पाण फरमायूं त तोखां वधीक मुस्तहिक ॿिया बि आहिनि, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम हो त किसरा जा कंगण तुंहिंजे हथनि में ईंदा। तंहिंजे करे उन फरमान खे पूरो कंदे कंदे मां हीअ जेके कंगण तुंहिंजे हवाले पियो थो कयां। पर हिकु ॻाल्हि त हूअं सोन जा कंगण मर्द खे पाइण हराम आहे, जाइज़ न आहे, औरत लाइ आहे, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान हो त उहो पूरो थियणु थियो। तंहिंजे करे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे कंगण हज़रत सुराका बिन मालिक खे पेश कया। अॻिते हली करे जंहिं महिल गार वटि पहुता, काफ़िर जंहिं महिल पीछो कंदे कंदे जंहिं महिल अची करे गारे सोर जे वेझो पहुता, साईं जन हज़रत अबू बकर सिद्दीक़ सां गॾु उन गार में विया ऐं वञी करे उन उते जंहिं महिल वेठा त काफ़िर अची करे उन जॻह ते पहुचा। अलाह रब्बुल इज़्ज़त उन अनकबूत मकड़ी जंहिंखे चवंदा आहियूं त उनखे हुकुम फरमायो त इन जे मथां ॼारो अॾे छॾ। ॼारो अॾियऊं, कबूतरनि खे हुकुम थियो उन्हनि जे मथां अंडा लाथऊं। ऐं उन खां पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे दिलि में कुझु ख़ौफ़ महसूसु कयो त मतां बि गिरफ़्तार थी वञूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ग़मगीनी जी हालत में अर्ज़ु कयूं, साईं काफ़िर मथां बीठा आहिनि, पंहिंजे पेरनि में ॾिसंदा, असांखे ॾिसी वठंदा, अची करे गिरफ़्तार कंदा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अबू बकर परेशान थियण जी ॻाल्हि न आहे। इन ई ॻाल्हि खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त हज़रत अबू बकर सिद्दीक़ सां ॻाल्हायल गुफ़्तगू अल्लाह खे एॾी पसंदि आई जो क़ुरान करीम में जो आयत नाज़िल थी। अबू बकर सिद्दीक़ सां ॻाल्हायल गुफ़्तगू अल्लाह ताला क़ुरान जो हिस्सो बणाए फरमायो। क़यामत ताईं जेको पढ़ंदो इन गुफ़्तगू खे यादि कंदो। ख़ालिक़ काइनात इरशाद था फरमाए, सानी यसनैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नाज़िल थींदड़ क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फरमाए, सानी यसनैन ॿिनि मंझां ॿियो, इज़ हुमा फिल गार जंहिं महिल गार में हुया, इज़ यक़ूलु लिसाहिबिही जंहिं महिल उन पंहिंजे साहिब खे, साथी खे, दोस्त खे फरमायो त जेको आहे त हिन ख़ौफ़ जे आलम में जॾहिं हुननि ॿुधायो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, ला तहज़न इन्नल्लाह माना, ग़म न कर, अल्लाह रब्बुल इज़्ज़त सां ॿिन्हिनि सां गॾु आहे। ऐं इन खां पोइ हिकु ॿी ॻाल्हि बि हज़रत अबू बकर सिद्दीक़ जंहिं महिल इन कैफ़ियत में ॾिठऊं न, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर खे सिद्दीक़ खे फरमायो त हेॾो निहार। जंहिं महिल निहारियूं ॾिठऊं त पाणी आहे, ॿेड़ी बीठल आहे। पाण फरमायो त परेशान थियण जी ॻाल्हि न आहे, जेकॾहिं काफ़िर ॾिसी बि वठनि था त हिन ॿेड़ी ते सवार थींदासूं त अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे अमुन ऐं सुहिणे तरीक़े सां वञी करे ॿिए पार पहुचाईंदो। पर इहो थियो न, बल्कि इहो मौजज़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर खे जेको आहे ॾेखारियो। उन खां पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन गार में सुकून ऐं जेको आहे त अता फरमाए। जंहिं महिल आयत नाज़िल थी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं महिल इहो हुकुम फरमान जारी कयो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ था फरमाए त मुंहिंजी दिलि में सुकून अची त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां ॿिन्हिनि सां गॾु आहे त मूंखे यकीन थी वियो त कुझु बि थी सघे, पर काफ़िर असांखे तकलीफ़ कोन था ॾेई सघनि। इन खां पोइ हलंदे वञी करे ही फ़तेह मक्का जो चूंकि वाक़ियो आहे, हलंदे हलंदे जंहिं महिल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने ॾांहुं वञनि पिया त हज़रत अबू बकर सिद्दीक़ कंहिं महिल अॻियां पिया अचनि, कंहिं महिल पासे में पिया अचनि, कंहिं महिल हिन पासे, कंहिं महिल पोएं पासे अची करे दीवाना वार घुमनि पिया, कॾहिं हेॾे ॾिसनि कॾहिं होॾे ॾिसनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर सिद्दीक़ खां पुछियो इन कैफ़ियत खे ॾिसी करे त
त अबू बकर छा ॻाल्हि आहे, कहिड़ी परेशानी आहे जो तव्हां परेशान था थियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, साईं तव्हांजे मथां असांजी जान क़ुर्बान आहे, औलादूं क़ुर्बान, हर शइ क़ुर्बान आहे। मूंखे ख़ौफ़ इहो आहे त काफ़िर मथां अॻियां थो वञा त को अॻियां न हमिलो करे, पोयां थो वञा त पोयां पासे न कोन अचे, हिन पासे न हुन पासे न को अची करे तव्हांखे तकलीफ़ न ॾिए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे परेशान थियण जी ॻाल्हि न आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त सुकून सां असांखे वञी करे मदीने मुकरमा ताईं पहुचाईंदो। ऐं हलंदे हलंदे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं महिल मदीना मुनव्वरा में पहुचनि था त तव्हां बि जेको आहे हीअ हदीस में बि आहे, उतां जा जेके माण्हू हुया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इंतज़ार में हुया, इंतज़ार मदीने में अचनि, ऐं जेको आहे त काफ़ी ॾींहंनि खां उहे इंतज़ार में हुया। सुबुह खां वठी करे मंझंदि ताईं, शाम ताईं पहाड़नि ते चढ़ी बीहनि, घरनि जे छतनि जे मथां चढ़ी बीहनि, वणनि जे मथां चढ़ी बीहनि, इजो अचनि त असां दीदार कयूं, पंहिंजे अखियुनि खे ठारियूं। जंहिं शइ जी तलब आहे, अखियूं जेको आहे त इन मंज़र खे ॾिसण लाइ परेशान हुयूं, साईं जन अचनि, साईं जन जे जेको आहे त चहिरे खे ज़ियारत कयूं, असां पंहिंजे अखियुनि खे ठारियूं, सीने खे ठारियूं। ऐं हलंदे हलंदे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं महिल मके मुकरम मदीने मुनव्वरा में पहुचण वारा हुया, सभई माण्हू विया, हिकिड़ो ई माण्हू उते ॿाहिरां बीठो, परे खां ॾिठईं त के माण्हू अचनि था, काफ़िले जी सूरत में त न, कुझु नज़र अचे पियो। उन ऐलान कयो अची करे उन मदीने मुनव्वरा में, ऐं चयूं त मूंखे लॻे थो त जेको आख़िर ज़मान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, इहे साम्हूं तशरीफ़ वठी अची रहिया आहिनि। ऐं एतिरे क़दर में बि जंहिं महिल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची मदीने मुनव्वरा में पहुचनि था त उतां जा जेके औरतूं हुयूं उहे छतनि ते चढ़ी वियूं, जेके पोढ़ा हुया उहे बि छतनि ते चढ़ी विया। हदीस में आहे, पाण फरमाइनि था जेके ॿार हुया खेॾंदे खेॾंदे मदीने मुनव्वरा जे घिटनि में अचनि पिया, फनरफाउल हुताफात, ऐलान कंदे या मोहम्मद या रसूल अल्लाह, या मोहम्मद या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िर ज़मान नबी, अल्लाह जो महबूब, मुसलमाननि जे अखियुनि जो ठार, दिलि जो ठार, असां सभिनी जे बचनि जान जो मालिक जेके आहिनि उहे तशरीफ़ वठी अची रहिया आहिनि। इन ई ख़ुशी में अची करे ॿार बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां पोयां घुमनि फिरनि, मिन सनियतिल वदाई वजबत शुक्र अलैना, असांजे मथां शुक्र लाज़िम आहे, छाजे करे जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां ते जेको आहे तलाल बद्र चंड जेको आहे तुलू थिए थो, उभरियो आहे असांजे मथां। उन ख़ुशी में उहे जेके ॿार हुया उहे अॻिते झंडा ठाहिया, लहराइण ख़ुशी मंझां हर माण्हू पंहिंजो। साईं ॾींहुं जेको आहे त सूमर जो ॾींहुं, 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं, झंडा लाहे जेको आहे नातूं पढ़ी 12 जो ॾींहुं जश्न रैली इस्तक़बाल जी सूरत में मदीने में दाखिल थिया। बिल्कुल बिल्कुल, छा सी मंज़र हूंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने मुनव्वरा जे घिटनि में अचनि, सहाबा किराम पंहिंजो अमामा दिस्तार जेको ताज आहे पग उहो लाहे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इस्तक़बाल लाइ झंडा ठाहिनि, ॿार अॻियां पोयां घुमनि, नारा हणनि। इन ख़ुशी में ॿी का ख़ुशी न, बल्कि अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे हबीब खे मदीने मुनव्वरा में मोकिलियो त हुननि जा भाग खुली पिया। इन जे करे जो तव्हांखे ख़बर आहे त मदीने जो नालो बाद में पहिरियों इनखे यसरब चयो वेंदो, बीमारियुनि जो महीनो, बीमारियुनि जो शहर, बीमारियुनि जो शहर यसरब उनखे चयो। हाणे इनखे यसरब नथा चवनि, छाजे करे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदम मुबारक जे पवण खां अॻु ताईं उनजो नालो यसरब हो। जंहिं महिल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने मुनव्वरा में पंहिंजो कदम मुबारक पातऊं त अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन शहर खे बरकतनि वारो शहर बणाए छॾियो। मदीनतुल मुनव्वरा, बीमारियूं वयूं, ख़तम थी वियूं। चवण जायज़ न आहे, बीमारियुनि जो घर न आहे, हाणे हिन जी मिट्टी में शिफ़ा आहे। साईं शिफ़ा एतिरी शिफ़ा आहे जो आशिक जेके वेंदा आहिनि न त अॼु ताईं हज़रत इमाम अहमद बिन हंबल इहे मदीने मुनव्वरा में रहंदा हुआ, कॾहिं बि मदीने मुनव्वरा में पंहिंजे पेरनि में जुती न पातऊं। वजह छा हुई? जे मूंखे नथो लॻे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन घिटी में न घुमिया हुजनि। मुमकिन आहे घुमिया हूंदा, मुंहिंजो कदम, मुंहिंजी जुती जेको आहे त उन जॻह ते वञी करे पए बेअदबी थिए, मुंहिंजी दिलि खे इहा ॻाल्हि तस्लीम न आहे। जेतिरो अरसो रहिया हाणे त हुज़ूर जे ज़माने मुबारक जो जेको मदीनो सॼो मस्जिद नबवी शरीफ़ थी, बिल्कुलु बिल्कुलु सॼो। अच्छा अल्लामा साहब, हाणे सवाल इहो आहे त जॾहिं हिजरत थिए थी, उहा थिए थी रबीउल अव्वल में साईं पहुता, त हिजरी साल त पोइ रबीउल अव्वल खां शुरू थिया न, मुहर्रम खां छो शुरू आहे? साईं इन जी वजह इहा आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे मुहर्रम जे महीने में
यानी शुरूआती मुहर्रम जे महीने में पाण फरमायूं त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तरफ़ां हिजरत जो हुकुम थींदो, तंहिंजे करे तयारु रहिजां। हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुहर्रम जे महीने में ई पंहिंजी सवारी खे तयारु करे इंतज़ारु पिया कनि त केॾी महिल बि हुकुम अची सघे जो असां हिजरत कयूं, जेको आहे त मदीने मुनव्वरा न वञूं। इन करे जेको इस्लामी साल जी शुरूआत मुहर्रमुल हराम, सुभान अल्लाह। इन हिसाब सां मुफ्ती साहब, जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलाम हाणे अचूं था फ़तेह मक्का जी तरफ़, त मदीने खां माशाअल्लाह ॾाढो साईं जन खे सुख मिलियो, ख़ुशियूं मिलियूं, मज़ा थी विया, सॼी तब्दीली अची वई। हाणे मके जी तरफ़ जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलाम जन फ़तेह मक्का जी तरफ़ इहो मार्को जेको थियो, तुंहिंजो पस मंज़र छा हो, छो थियो? साईं पस मंज़र ईअं त सन 6 हिजरी में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 सहाबा सां गॾु जंहिं महिल उम्रे लाइ वञी रहिया हुआ त मके मुकरमा जे ॿाहिरां अची करे उन हुते जेको आहे त उन कुफ़ारे मक्का कुफ़ारे कुरैश उन्हनि खे रोकियो हुदैबिया जे मक़ाम ते। पाण फरमायूं त उन्हनि काफ़िरनि चयो त असां तव्हांखे अॻिते जेको आहे त कुफ़ारे कुरैश चयो त असां अॻिते वञणु कोन ॾींदासूं, काबतुल्लाह तवाफ़ करणु कोन ॾींदासूं। त पोइ उन मौक़े ते चई त हिन जॻह ते हाणे तव्हां जेको आहे त कोन ईंदो। पोइ सुलह लाइ हज़रत जेको आहे त उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला हालात ॾिसी, हाणे ॻाल्हि जो पहिरियों नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिस्तरे ते सुम्हारियो हज़रत अली खे, जानशीन थिया हज़रत जेको आहे त अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, किसरा जा कंगण जेके आहे त हज़रत उमर फारूक, हाणे वरी हज़रत जेको आहे उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मोकिलियऊं त वञी करे हालात जो जाइज़ो वठी अचो। मुफ्ती साहब, इहो हालात जे जाइज़े खे ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। यकीनन ॻाल्हियूं एॾियूं मज़ेदार आहिनि जो ब्रेक वठण लाइ दिलि नथी चए, पर असांजो उसूल तरीक़ेकार इहो ई आहे, हर शइ पंहिंजे उसूल सां सुहिणी लॻंदी आहे। नाज़रीन, सो कमर्शियल ब्रेक आहे, इहो ब्रेक वठूं था, इजो था वापसि वञूं, ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम रोशनी जी वाट। 20 रमज़ान मुबारक जी सहरी जी बाबरकत लम्हात में पुरनूर महीनो ऐं हर चेहरे ते ख़ुशी ऐं शादमानी जो अॼु ॾींहुं फ़तेह मक्का जो ॾींहुं आहे। असां इनखे हर साल मुसलमान पूरी दुनिया में बहितरीन तरीक़े सां सेलिब्रेट कंदा आहिनि, छो त मदीने वारे साईं खे अल्लाह ताला शानदार फ़तह अता फ़रमाई ऐं इहो काफ़िरनि जी दिलनि ते वॾो दाग़ आहे। अचो त इहा गुफ़्तगू वधीक ॿुधूं त फ़तेह मक्का में छा छा थियो। जी मुफ्ती साहब, हज़रत उस्मान गनी खे हुज़ूर अलैहिस्सलाम मोकिलियो, कीअं मोकिलियूं, छा लाइ मोकिलियूं, पोइ छा थियो? जी साईं, बिल्कुलु जंहिं महिल हुदैबिया जे मक़ाम ते पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुता, हज़रत उस्मान खे फरमायूं त वञी करे जाइज़ो वठी अचो, छो त हज़रत उस्मान गनी वापारी हा, वो मालदार हा, तिजारत जे घर सां जेका ईंदा वेंदा। पाण फरमायूं त वञो, ऐं इन जे जेका त इहा बि ॻाल्हि हुई त वञी करे जेके मिसकीन जेके ईमान आहिनि जेका त मुसलमान आहिनि उन्हनि खे वञी करे तव्हां तसली ॾियो, आथत ॾियो त हाणे जेका त ॾींहं तब्दील थियण वारा आहिनि। इंशाअल्लाह जे तव्हां तकलीफ़ुनि में आहियो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त हाणे उहे ॾींहं चेंज करे तव्हांखे आसानियूं पैदा अता फ़रमाईंदो। ऐं जंहिं महिल इहा ॻाल्हि उन्हनि खे ख़बर पइजी वई त हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे उन पाण वटि रखियऊं, जेका त पाण वटि ऐं हेॾो पैगाम अची वियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, नऊज़ बिल्लाह हज़रत उस्मान गनी खे शहीद करे छॾियऊं। त उन मौक़े ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खां बैत वरिती, बैत रिज़वान जंहिंखे चयो वेंदो आहे, बैत वरिती। ऐं हज़रत उस्मान जी बैत छा हूंदी आहे साईं? इहो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे दस्ते मुबारक ते उन्हनि खे यानी हिकिड़ो वाइदो वरितो, लफ़्ज़ बैत माना ख़रीदो फ़रोख्त आहे, पर हिकिड़ो वचन वठणु, वाइदो वठणु, हथ में तो भाई मूंसां गॾु हूंदो, वफ़ादारी अचे। पोइ हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु मौजूदु न हा त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो ॿियो हथ मुबारक हज़रत उस्मान गनी जे फरमायो त हीउ हथ उस्मान गनी जो आहे, यानी उस्मान गनी पंहिंजे हथ खे फरमायो खाॿे हथ खे त हीउ हथ उस्मान जो आहे, हीउ हथ मुंहिंजो आहे, उस्मान बि बैत करे थो पियो। बिल्कुलु इहा ॻाल्हि थी। पोइ हुदैबिया में जेको आहे त उन खां पोइ वरी इहा ॻाल्हि ख़बर छाजो बैत वरिती वई साहबा खां, अहले ईमान खां, त हज़रत उस्मान गनी जे जेके दुश्मन आहिनि, जेके उनखे मारियो आहे, छो त अफ़वाह फैलिजी वई त उनखे मारियो वियो आहे, क़तल कयो वियो आहे, त उस्मान गनी जे क़ातिलनि खां बदिलो वठणो आहे। त सभु साहब वाइदो कयो त उस्मान गनी जो जेको कातिल आहे या उनजो दुश्मन आहे, जंहिं हुन सां विढ़ियो आहे, जेकी हुन सां कई आहे, त उनखे असां सभु गॾिजी करे मारींदासीं। जी बिल्कुलु, इन ॻाल्हि ते जेका त बैत वठी करे पोइ अॻिते हली करे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि जेका त शहीद त कोन कयो। उन खां पोइ हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि आहे त पाण में जंहिं महिल बैत थी, जेका सुलह हुदैबिया थियो, त उन में 3 ॻाल्हियूं मुख़्तसर। हिकिड़ी ॻाल्हि इहा त 10 सालनि ताईं जेको आहे त जंग न थींदी। ॿी ॻाल्हि इहा त जेके बि क़बाइल आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़बीले सां इतिहाद करणु चाहे या हेॾां इतिहाद करणु चाहे, उन्हनि खे इजाज़त आहे। पोइ इन्हनि मां हिकिड़ो क़बीलो जेको हुननि ॾांहुं हुयो,
उन्हनि वरी हिननि जे माण्हुनि ते हमिलो कयो, उन्हनि खे शहीद कयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंखे तव्हां क़तल कयो आहे उन जो बदिलो ॾियो, जेकॾहिं न तव्हां जंहिं क़तल कयो आहे उन खां दस्तबरदार थियो, जेकॾहिं न त पोइ हीउ जेको मुआहिदो थियो आहे उहो मुआहिदो ख़तमु, उन मुआहिदे खे टोड़ियो। उन खां पोइ जॾहिं मुआहिदो ख़तमु थी वियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 20 रमज़ान मुबारक सन 8 हिजरी में वरी अची करे पंहिंजे सहाबा किराम सां गॾु जंहिं महिल मके मुकरमा में दाख़िल थियनि था, उन खां अॻु में राति में वञी करे पंहिंजे सहाबा किराम खे फरमायूं त टोला टोला थी करे हर जॻह ते बाहि ॿारे करे तव्हां बीहो। हज़रत अबू सुफ़ियान उन वक़्तु ईमान कोन आहे त पाण अची ॾिठूं त जेको आहे त हर जॻह ते बाहियूं थियूं ॿरनि, जेको आहे त माण्हू वेठा आहिनि, वञी करे पंहिंजे उन्हनि खे चयईं त तव्हां मुसलमाननि खां फतह जेको आहे त कोन था हासिलु करे सघो, इन जे करे जो हीउ जेको आहे त हज़ारनि जी तादाद में आहिनि। ऐं ॾींहं जो आयो जाइज़ो वठण लाइ, ऐं जाइज़ो वठी करे जंहिं महिल विया चई तव्हां कुझु बि कयो, तव्हां मुसलमाननि खे जेको आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आशिक़नि खे हाराए नथा सघो, छाजे करे जो मां केसरो किसरा जे महल में बि वियो आहियां, उन्हनि जे माण्हुनि खे ख़ादिमनि खे ॾिठो आहे, पर जेतिरो अदब एहतराम मुसलमान पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कंदा, तव्हां उन्हनि खे तव्हां कुझु बि कयो था त इन मौक़े ते जंहिं महिल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ॻाल्हि पोयां तव्हांखे जेको आहे त ॻाल्हि यादि ॾियारियां, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके मुकरमा रवाना थिया हा, मके खे छॾियऊं, पाण फरमायूं मक्का तोसां केतिरी मोहबत आहे, उहा ॻाल्हि बि तव्हांखे यादि आहे। ऐं वरी साॻी शान शौक़त सां मके मुकरमा में अची करे दाख़िल थियनि था, जेके मुसलमान हुया उहे ख़ुशी मज़ा जेको आहे त झूमनि पिया था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि था। ऐं जंहिं महिल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया रहमत भरियो फरमान जारी फरमायूं, पाण फरमायूं त जेको घरनि में वेहे उनखे बि अमान आहे। अमान जो ऐलान जॾहिं थिए थो त महबूब जॾहिं किस्वा नाले ॾाची ते सवारनि त साईं जन एतिरो गर्दन झुकाई आहे, इमामो शरीफ़ कारे रंग जो पातल आहे, नज़र झुकियल आहे, छो त फतह मिली आहे न, इज़ा जाअ नसरुल्लाहि वल फतह व रअयत अन्नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तगफिरहु इन्नहु कान तव्वाबा। इहो शान नुज़ूल इहो ई आहे त हिते साईं जन जॾहिं दाख़िल थियनि था सूरह नसर इज़ा जाअ नसरुल्लाह त पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी गर्दन मुबारक झुकियल आहे ऐं अल्लाह जी बारगाह में शुक्राने जे तौर ते एतिरे ताईं जो साहबा फरमाइनि था त महबूब जो चेहरो मुबारक कॾहिं कॾहिं ॾाची जी गर्दन सां टकरिजे थो, एतिरी आजिज़ी आहे न त हालांकि आम तौर ते जॾहिं को माण्हू फतह कंदो आहे त अकड़ अची वेंदी आहे, पर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इहो ॾेखारियो त अकड़ जे न साईं जन पोइ ऐलान छा फरमायूं, कंहिंखे पाण फरमायूं त जेको घर में वेहे उनखे बि अमान, पंहिंजे घर में वेठो हुजे उनखे बि अमान आहे, जेको हथियार फिटा करे ॿाहिरि बीहे उनखे बि अमान आहे। हज़रत अबू सुफ़ियान इस्लाम आणे चुका हा, साहबे किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां इहो बि हुकुम जारी कयो त जेको अबू सुफ़ियान हज़रत अबू सुफ़ियान त इन इस्लाम ना दो तऊं जी त हे बाद में इस्लाम आतो उन महिल फरमायूं त जेको अबू सुफ़ियान जे घर में वेहे पनाह वठंदो जी उनखे बि अमान आहे। उन खां पोइ ॿार खे अमान आहे, औरत खे अमान आहे, मरीज़ ते हथ नाहे खणणो, जेको काबे जे अंदर पनाह वठंदो उनखे बि अमान आहे। अल्लाह साहब सही हे कातिलन असांजा इन असांजा बच्चा मारिया आहिनि, पोइ कंहिंसां विढ़ूं, फरमायूं जेको तव्हां सां विढ़े उन सां विढ़ो। दुनिया खे चैलेंज आहे इन चैनल जे ज़रिए, सिंध टीवी चैनल, रोशनी जे वाट चैनल जे ज़रिए सां मुंहिंजो पूरी दुनिया खे चैलेंज आहे। दुनिया जूं फतहूं थियूं आहिनि, जिते जिते थी आहे अहिड़ी का फतह ॾेखारियो। इस्लाम खे को जेकॾहिं चए थो हीअ टेररिस्ट आहिनि मुस्लमान, टेररिज़म आहे इस्लाम, त मूंखे ॿुधायो जे फतह बि कयो हुजे, न औरतुनि ते हथ खणणो, न ॿार ते हथ खणणो, न पोड़े ते हथ खणणो, न मरीज़ ते हथ खणणो, न हज़रत अबू सुफ़ियान जे घर में जेको पनाह वठे उन ते हथ खणणो, न काबे में अंदर पनाह वठणो, पंहिंजे घर में वेठो हुजे। पोइ आम तौर ते जॾहिं बि थींदो आहे त उन जे बनियुनि खे साड़े वेंदो आहे, माण्हुनि खे मारे वेंदो आहे, पंहिंजी दिलि जी बाहि उतां कढी वेंदी आहे। पर हलंदे हलंदे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, तव्हांखे ख़बर हुजे त काबे जे अंदरि 360 बुत उन्हनि रखिया हा। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदर या उहद जे मौक़े ते उन हज़रत अबू सुफ़ियान अञा इस्लाम कोन आंदा हुआ, उहो हबल नाले हिकिड़ो बुत हो काबे में, उहो चवंदा आलो हबल आलो हबल, हबल जेको आहे त उहो नऊज़ बिल्लाह मथे आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं महिल काबे मुकरमा में आया, बुतनि खे खणी करे हेठि फिटो कंदा विया ऐं लफ़्ज़ ज़बान ते हुआ जाल हक़ व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा, हक़ अची वियो बातिल ख़तम। ऐं इन ई ॻाल्हि खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त सूरतुल फतह में इरशाद फरमायो, इन्ना फ़तहना लका फ़तहन मुबीना लियग़फ़िर लका अल्लाहु मा तक़द्दम मिन ज़ंबिका व मा तअख़र व युतिम्म निअमतहु अलैका व यहदीका सिरातन मुस्तक़ीमा। इन्ना फ़तहना लका फ़तहन मुबीना, ए हबीब असां तव्हांखे फतह ॾिनो, फतह अता फरमायो, फतह मुबीन,
लियगफिर लक अल्लाहु मा तक़द्दम मिन ज़ंबिक व मा तअख़र। ऐं इन फतह जे मौक़े ते जेके जेके इस्लाम आणींदा असां उन्हनि जे अॻियनि पोयनि समूरनि गुनाहनि खे असां तव्हांजे सदके में तव्हांजनि अॻियनि ऐं पुठियनि जे गुनाहनि जंहिंजे गुनाह जेके उन सभिनी खे जेको आहे त माफ़ फरमाए छॾियो। वयनसुरक अल्लाहु नसरन अज़ीज़, असां तव्हांजी मदद कईसीं हिकु वाज़े जेको आहे त मदद। ऐं उन खां पोइ काफ़िरनि अची करे नबी जेको आहे त कुफ़ार मक्का नबी करीम सल्लल्लाहु जेके डिॼनि पिया त मथां तकलीफ़ न पहुचाइनि, उहे अची करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाइनि पिया अख़ुन करीम वलद वख़ुन करीम, तव्हां त महिरबान आहियो। छा उम्मीद आहे? पाण फरमायूं त तव्हां त महिरबान। जी हा, तव्हां त उहे अर्ज़ु करणु लॻा तव्हां त महिरबान आहियो, असांजे महिरबान भाउ जा जेको आहे त असां तव्हां जेको आहे त फर्ज़ंद आहियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो महिरबान करीम भाउ जा पुट आहियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो ला तस्रीब अलैकुमुल यौम अंतुम मुतलक़ा, अॼु तव्हां ते को बि ख़ौफ़ न आहे, मुंहिंजे तरफ़ां तव्हां आज़ादु आहियो, वञी करे तव्हां पंहिंजी आज़ादी मल्हायो। एतिरी केरु आहे जेको पंहिंजे दुश्मन जे मथां हावी थियण खां बाद में बि उन्हनि खे छॾे ॾिए, जंहिं तकलीफ़ूं ॾिनियूं मुसलमाननि खे, तरह तरह अज़ियतूं ॾिनियूं, उन्हनि पंहिंजे शहर खां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे वतन खां जेको आहे त मजबूर कयूं, साईं जन विया मदीने में रहिया, ऐं तक़रीबन उन खां बाद में जंहिं महिल मके मुकरमा में था अचनि, एतिरी फतह शान में था अचनि, अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खे इहा फतह नसीब फरमाई त उन खां पोइ बि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाज ऐं रहमत जो मुज़ाहिरो इहो फरमायो त जेके बि उन्हनि जा अज़ली दुश्मन हुआ पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि सभिनी खे बख़्श फरमाए छॾियो। ऐं इहा फतह मक्का 20 रमज़ान मुबारक सन 8 हिजरी में उन ई ॾींहुं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तरफ़ां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काबे मुकरमा खे बुतनि खां पाक फरमाए छॾियो। ऐं पाण जंहिं महिल बुतनि खे हटाईंदा विया फरमाईंदा विया जाल हक़ व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़, जंहिं महिल हक़ अचे बातिल ख़तमु थींदी आहे, छाजे करे जो हक़ जे अचण सां बातिल वरी ॿीहर कोन रहंदी आहे। त इन ई मौक़े ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फतह अता फरमाई, फतह मक्का जेको हिकु ई आहे, एतिरे शान शौक़ सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फतह अता फरमाई। ऐं जेके पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन ॻाल्हि ते लब्बैक चयऊं, 1400 साल गुज़रण खां बाद में बि ता क़यामत उन्हनि सहाबियुनि जो लक़ब पातो। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे फरमान अल्लाह साईं फरमायो वकुल्लु वादअल्लाहुल हुस्ना, अल्लाह रब्बुल इज़्ज़त सभिनी लाइ बहितरीन जो वादो फरमायो आहे त उहे सहाबी थिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾिजी करे फतह मक्का जे मौक़े ते अल्लाह साईं अहिड़ो फतह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता फरमायो जंहिंखे उन फतह खे दुनिया बि ॾिठो ऐं दुनिया हिन वक़्त ताईं उन फतह खे यादि बि कंदी। सुभान अल्लाह। मुफ्ती साहब अल्लाह पाक अव्हांजे इल्म में अमल में बरकतूं अता फरमाए। अव्हां माशाअल्लाह कंदकोट सां ताल्लुक़ रखो था। मुफ्ती नाज़रीन मुफ्ती मुमताज़ अली बंगवार साहब तमामु बहितरीन अंदाज़ में गुफ़्तगू कई। साईं जन जो ताल्लुक़ जेको आहे उहो कंदकोट शहर सां आहे। मां साईं जन जो शुक्रियो अदा कयां थो जो हू पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु घड़ियूं कढी स्टूडियो तशरीफ़ वठी आया ऐं असांजे प्रोग्राम में अची असांजे नाज़रीन और सामाईन खे बहितरीन अंदाज़ में क़ुरान हदीस जी रोशनी में फतह मक्का जे बाबति खोड़ सारो इल्म ॾिनऊं। अल्लाह पाक खे जज़ाए ख़ैर अता फरमाए। ऐं मोहतरम मोहम्मद शरीफ़ बुगटी साहब डेरा बुगटी खां तशरीफ़ वठी आया, अव्हांजी महिरबानी, अल्लाह पाक अव्हांखे ख़ुशि रखे। नाज़रीन अल्लाह पाक चाहियो त सुभाणे मौलाए काइनात सैयदना अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम जो शहादत जो ॾियारो आहे। इंशाअल्लाह पूरी दुनिया में संजन जो उर्स मुबारक मल्हायो पियो वञे। असां सिंध टीवी ते बि मौलाए काइनात सैयदना अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम जो उर्स मुबारक मल्हाईंदासूं। इंशाअल्लाह सुभाणे उन मौज़ू सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियणो आहे। सुभाणे ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।